मीरो खान तालके में ॿोध मुतासिर औरतुनि खे सिंध हुकूमत पारां तामीर कराए ॾिनल घरनि जूं सनदूं विराइण लाइ डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर गुलाम अब्बास बारिच जी रिहाइशगाह ते तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में असिस्टेंट कमिश्नर गुलाम कादिर मशहूरी, मुख्तियार अब्दुल वाहिद जोखियो, पीपी तालके जनरल सेक्रेटरी बंबू खान चांडियो, पार्टी उहिदेदारनि समेत कारकुननि शिरकत कई। उन मौके ते तकरीब जे अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त तालके मीरो खान में 11,000 घर ॿोध मुतासिर औरतुनि खे तामीर कराए ॾिना विया आहिनि। हिन तकरीब में बि 80 औरतुनि खे घरनि जूं सनदूं विराए मालकाना हक़ ॾिना वेंदा। न्यू सईदाबाद में रोलू कुत्ते खे बचाईंदे मोटरसाइकिल स्लिप थी पई। नतीजे में मोटरसाइकिल सवार 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोटरसाइकिल सवार अवल शाह, संदुसि घरवारी मसमात आशा शाह समेत 6 वरनि जी नींगरी नायाब शाह शामिल आहे। इलाइक़े वासियुनि पारां ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ मक़ामी अस्पताल आंदो वियो। मेहड़ में कोटड़ी जे इलाइक़े बिरोई चौक वासण मसमात ज़ीनत इक़बाल समूह पंहिंजे मुड़ुस सां गॾिजी नाठी ऐं संदुसि माइटनि ख़िलाफ़ मेहड़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मसमात ज़ीनत चयो 3 महीना अॻु धीउ मारिया समूह जी शादी मेहड़ जे ॻोठ सावल कर्टियो में वसीम कर्टियो सां कराई हुई। कुझु ॾींहं अॻु नाठी वसीम कर्टियो संदुसि भाइरनि सां मिली करे धीउ मारिया मथां तशदुद कयो आहे। हाणे असांखे मिलण बि नथा ॾियनि। हुननि SSP दादू ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त धीउ मारिया खे बाअसरनि जी क़ैद मां आज़ादु करायो वञे। डिगड़ी भरिसां टंडो जान मोहम्मद रोड ते मोटरसाइकिल में बुरको फासण सबबि औरत किरी फौत थी पई। फौती औरत पुट सां गॾिजी शहर मां ॻोठ वञी रही हुई त टंडो जान मोहम्मद रोड वटि हादसो पेश आयो। फौती औरत जी सुञाणप हिना ज़ाल मोहम्मद कबूल जे नाले सां थी। फौती जो लाश घर पहुचण ते घर अंदरि कोराम मची वियो। नवाबशाह में पीपुल्स मेडिकल कॉलेज अस्पताल जे सुईपरनि पारां अस्पताल जे ठेकेदार ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सुईपर अॻुवाण प्रकाश खेमोमल ऐं ॿियनि चयो त अस्पताल में 12 सालनि खां ठेकेदारी निज़ाम में कमु करे रहिया आहियूं, पर गुज़िरियल 2 महीननि खां ठेकेदार दिलदार कुरैशी फिराड करे फरार थी वियो आहे, जंहिं करे असांजी 2 महीननि जी पघार नाहे मिली। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त ठेकेदार दिलदार कुरैशी ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे पघार ॾियारी वञे।